नाज़रीन, इंग्लैंड पाकिस्तान विच में T20 वर्ल्ड कप जे फाइनल मैच खेॾी पई वञे। कराची जा रवासी बि क़ौमी क्रिकेट टीम जी कामयाबी लाइ पुरउमीद आहिनि। पेश आहे इमदाद सुमरा जी रिपोर्ट। जी नाज़रीन, अॼु T20 फाइनल जेको आहे पाकिस्तान ऐं इंग्लैंड विच में थी रहियो आहे, जिन त हिन वक़्तु कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में वॾियूं स्क्रीन लॻाई हुयूं आहिनि। कराची वासी जेको आहे पुर उमीद आहिनि। अचो त कराची वासियुनि खां पुछंदासीं त अॼु जेका T20 फाइनल जेको आहे खेॾियो पियो वञे, उन में जेको आहे सो केरु खटी? इंशाल्लाह हमारा पाकिस्तान जीतेगा। पाकिस्तान खटे, लेकिन मतलब जी प्रोबेबिलिटी है उनमें ईं था चवन त पाकिस्तान 40% ऐं 60% इंग्लैंड आहे। जेकॾहिं असांजे खिलाड़ी आहिनि ओपनर्स प्लस जेके मिडल ऑर्डर आहिनि उहे जेकॾहिं सुठे तरीक़े सां खेॾनि था त इंशाल्लाह पाकिस्तान खटे बि। असां पूरे पाकिस्तान दुआ कंदासीं त असांजे पाकिस्तानी जेके खिलाड़ी आहिनि उन्हनि खे अॼु फतह मिले। 100% असांखे यकीन आहे त अॼु जी मैच पाकिस्तान खटींदो। उन में जेको आहे पाकिस्तान जी जेका फतह थींदी। काफ़ी इलाइक़े वासी शहर वासी जेके आहिनि उहे पुर उमेद हुया त अॼु जेको आहे फाइनल जेका मैच जेका खेॾी पई वञे उन में पाकिस्तान जी फतह थींदी। कैमरामैन शाहिल सां गॾु इमदाद सुमरा, धरती TV, कराची।